नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ढिगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त सान्हे मचे वाक़े ख़िलाफ़ क़ोइटा में मताثरن पारां लॻियल धरणे वारन जे मुतालबन जी मञता जे लाइ इज़हार यकजहती तौर मजलिस वहदत मुस्लिमीन अंजुमन अली सज्जाद ऐं वहदत युथ तरफ़ां जावेद ख़ासकेली, रियाज़ कंबराणी, रफ़ीक उर्फ फौजी कंबराणी, सज्जाद कंबराणी ऐं ॿिनि जी अॻवाणी में मरकज़ी इमाम बारगाह बाबे अलम खां रैली कढी वई। अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दहशतगर्दनि बेगुनाह मज़दूरनि जो खून वाहे ज़ुल्म जी हिकु नई दास्तान लिखी छॾी है। अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ हज़ारा बिरादरी जे मर्दनि, औरतनि ऐं मासूम ॿारड़ा कोइटा में पंहिंजे प्यारनि जा जनाज़ा रोडनि ते रखी इंसाफ़ जा इंतज़ार में वेठल आहिनि। पर वज़ीर आज़म पाकिस्तान जी ख़ामोशी सवालिया निशान बणियल आहे। हिननि चयो त छा दहशतगर्द कानून खां बि ताक़तवरनि जो संदुसि ख़िलाफ़ को बि सख़्त टारगेट ऑपरेशन शुरू करे संदुसि पाड़ पटी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।